छा सियारे में पवंदड़ पारन करे वण मां छिजी किरंदड़ पन खे बि शिकस्त जो अहसासु। वण त तॾहिं बि पन खे आथत ॾींदे चवंदो आहे त तुंहिंजे ख़्याल में तुंहिंजो आहे, पर इहो ई ज़िंदगीअ जो वहिंवार आहे। तूं त मुंहिंजे वजूद जो हिसो आहीं, तुंहिंजे करे ई आउं ज़िंदा आहियां ऐं साह खणी सघां थो। तुंहिंजे करे त थकल मुसाफ़िर मुंहिंजे छांव खे मोस्ट वेलकम सर, जेके बि तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची रहिया आहियो। वंस अगेन मोस्ट वेलकम असांजो पहिरीं प्यारो दोस्त। तुंहिंजे करे ई आउं ज़िंदा आहियां ऐं साह खणी सघां थो। तुंहिंजे करे ई त थकल मुसाफ़िर मुंहिंजे छांव खे पसंदि कनि था। तूं मुंहिंजी सघ आहीं ऐं आउं तुंहिंजी सघ आहियां। असीं ॿई हिकु आहियूं। सालनि जा साल दुनिया जे ऊचे डूंगर जी चोटीअ ते चढ़ण जूं तयारियूं करण खां पोइ जॾहिं हिकु शख़्स उन डूंगर ते कुदरत जो वेढ़ियल तूफ़ाननि जो लभातो ॾिसंदे ई छा हू शिकस्त तस्लीम करे वठे थो। उन वेले इहो शख़्स डूंगर खे चए थो त हिन महिल तूं नथो चाहीं त आउं तुंहिंजे चोटीअ खे छुहां, पर हिकु ॾींहुं मुंद मटिबी आउं पंहिंजे मक़सद में कामयाबु थींदुसि। तेसीं ताईं तूं उते ई मुंहिंजो इंतज़ारु कर। कुदरत जे वहिंवार में सोभ या नाकामीअ जहिड़ी का बि शइ मौजूदु नाहे। जेकॾहिं का शइ आहे त इहा आहे हमेशह चुरपुर में रहणु। मोस्ट वेलकम सर, असांजो पहिरीं प्यारो दोस्त लाइव प्रोग्राम में शामिल थी चुको आहे। करम मक्सी साहब एंड अहमद नवाज साहब वहीद फिराम नवाब शाह खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। सियारो बि पंहिंजो पाण मञाइण लाइ जतन कंदो रहे थो, पर आख़िरकार खेसि बहार आॾो आण मञणी पवे थी, जेको पाण सां गॾु गुल फुल ऐं सुराहियूं आणे थी। आरहड़ पंहिंजी गर्मीअ खे हमेशह लाइ क़ाइमु रखणु घुरे थो, छाकाणि त संदसि इहो ख़्यालु आहे त गर्मी ज़मीन लाइ फ़ाइदेमंद आहे, पर आख़िरकार बहार खे बि सरो आॾो आण मञणी पवे थी, जेको धरती खे सुख ऐं सामत ॾिए थो। नंढड़ो ऐं सुहिणो हिरण त गाह खाई। असांजो दोस्त वंस अगेन मोस्ट वेलकम। बशीर जान मंकी साहब मोस्ट वेलकम सर। नंढड़ो ऐं सुहिणो हरण त गाह खाए थो, पर हू वरी शींहं जो काज बणिजे थो। सवाल इहो नाहे त केरु वधीक सगारो आहे, पर उहे सभु शयूं ज़िंदगी ऐं मौत जे वहिंवार खे असां आॾो वाइखो करण लाइ उपाइण जा वण आहिनि, ऐं ज़िंदगी जे उन वहिंवार में न त केरु सोभारो आहे ऐं न ई वरी केरु हीणो आहे। उहे सिर्फ़ु ज़िंदगीअ जा वर वकड़ आहिनि, जिन मां लंघी पार पवणो आहे। जॾहिं इंसानी दिलि इन ॻाल्हि खे सम्झण जे क़ाबिल थी पवंदी आहे, तॾहिं इहा ओखाइनि खे मञणु लॻे थी ऐं सोभ वारनि पलनि में भटकण खां बची पवंदी आहे। ॾुख ऐं सुख हिक ॿिए जे पोयां गुज़री वेंदा आहिनि, ऐं ज़िंदगीअ जो इहो वहिंवार एसी ताईं जारी रहे थो जेसीं ताईं असीं पंहिंजे बुत खां छिजी धार थी हिकु रूह में मिटिजी था वञूं।
तंहिंकर हिकु वेढ़ाक जॾहिं जंग जे मैदान में लहे थो, पोइ भली इहो संदसि भाग हुजे या अभाग, ॿिन्ही सूरतनि में जंग विढ़ण ई संदसि वड़ हुजणु घुरिजे। ऐं जेकॾहिं हू पंहिंजे उन वड़ ते क़ाइमु रहे थो त पोइ नूर हसन साहब, मोस्ट वेलकम फ्रॉम सऊदी अरबिया खां। त पोइ जंग हारण जी सूरत में बि खेसि हाराइणु नामुमकिन थी पवंदो आहे, छाकाणि जो संदसि रूह सालिम थी पवंदो आहे। हू साणसि थींदड़ वेधनि जो ॾोह बि कंहिंजे मथां न मड़ींदो आहे। पंहिंजी पहिरीं मुहबत में नाकामीअ खां पोइ हू इहो ॼाणे वठे थो त इहा नाकामी संदसि मुहबत करण वारी सलाहियत खे ख़तमु नथी करे सघे, छाकाणि जो मुहबत ऐं जंग में सभु कुझु जाइज़ आहे। हिकु जंग हाराइण खां पोइ या इहा हर शइ जेका असां वटि हुई, साह विञाइण खां पोइ वरी सूरत हाल असां लाइ पीड़ाउनि ऐं भोगनाउनि जूं घड़ियूं आणियूं छॾींदियूं आहिनि। पर उहे घड़ियूं गुज़रण खां पोइ बि असां पाण में मौजूदु हिकु लिकल सघ ॻोल्हे लहूं था। इहा सघ असां लाइ ख़ुशियुनि जो कारण बणिजे थी। ऐं असांजो पहिरीं प्यारो दोस्त ज़ाहिद साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। मीर हुमायूं खान साहब, मोस्ट वेलकम। मीर साहब कहिड़ा हाल आहिनि? तव्हां बि लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो। असीं अव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। सुल्तान अहमद गोपांग साहब बि। अच्छा, नूर हसन साहब लिखनि था त अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। सर नूर हसन साहब कहिड़ा हाल आहिनि? नूर हसन मक्सी फ्रॉम सऊदी अरबिया खां। भा ख़ैरियत? अल्हम्दुलिल्लाह। डॉक्टर ज़ाहिद साहब असांजो हिन प्रोग्राम जो चैंपियन प्लेयर दोस्त माण्हू रूह माण्हू लिखनि था त सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। महिरबानी सर। डॉक्टर ज़ाहिद साहब। आशिक बलोच साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि ऐं ॿिया काफ़ी दोस्त बि। सर डॉक्टर ज़ाहिद साहब, तव्हांजो दीदार असांखे नसीब थियो कंहिं शादीअ जे प्रोग्राम में। माशाअल्लाह, ॿिनि जॻहियुनि ते अव्हांजो दीदार थियो। वॾी महिरबानी सर। तव्हां पंहिंजे ख़ूबसूरत चहिरे ते जेका सुहिणी मुस्कुराहट रखी करे असां सां मिलियो, इहा ई त असांजी ख़ुशि नसीबी आहे। ऐं शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। महिरबानी सर। ज़ाहिद साहब कमेंट में लिखनि था त राति जे हिन प्यारे पहर में अव्हांजो प्यारो आवाज़ असांजे समातुनि जी नज़र थी रही आहे। महिरबानी सर। डॉक्टर साहब नूर हसन साहब फ्रॉम सऊदी अरबिया खां लिखनि था त बिल्कुलु सही प्रोग्राम हलायो आहे, सही लफ़्ज़ तव्हांजा। महिरबानी सर। अच्छा, असीं पंहिंजे प्रोग्राम खे अॻिते वधाईंदा हलूं त डॉक्टर ज़ाहिद साहब ख़ुशियुनि जो कारण बणिजे थी ऐं असांजे मान मर्यादा खे जीअंदा ॾेई, तंहिंखां पोइ असीं पाण खे सुराही मंझां मुखातिब थींदे इहो ई चऊं था त आऊं तॻे वियुसि। पर जेके इन ॻिझी सघ खे महसूसु नथा करे सघनि, उहे आराह थियूं चवंदा वतन त मूं आण मञी, मूं हार मञी। पर जेके हार जे पीड़ा मां गुज़री रहिया हूंदा आहिनि ऐं सोभारनि जे अरॾहनि ते कंध झुकाए छॾींदा आहिनि, उहे बि नीर त ज़रूरु वहाईंदा आहिनि, पर कॾहिं बि ख़ुदि तरसीअ वॻे ज़ेर न थींदा आहिनि।
खेनि ख़बर हूंदी आहे त इहो जंग में सिर्फ़ु थोरी घड़ीअ जी साही आहे। हू पंहिंजे दिलि जो दहको बि ॿुधी सघनि था। खेनि इहा बि कल्ह हूंदी आहे। वंस अगेन मोस्ट वेलकम सर। असांजो पहिरीं प्यारो दोस्त लाइव प्रोग्राम में शामिल थी चुको आहे। आमिर मक्सी साहब एंड नूर हसन साहब फ्रॉम सऊदी अरबिया खां। पर जॾहिं हू पंहिंजे जीवन ते वीचारनि था त डप बदिरां संदन रूह में खेनि हिकु आस ऐं वेसाह नज़र ईंदो आहे, ऐं जेको खेनि अॻिते वधण जो हौसलो ॾींदो आहे। उन्हनि हार वारनि घड़ियुनि में खेनि आराम करणु, फटनि भरजण, पंहिंजे सही या ग़लति फ़ैसिलनि ते वीचारणु ऐं वधीक बहितर रथाबंदी करण जो मौक़ो मिली वञे थो। ईअं हिकु ॾींहुं वरी हिकु नओं सिज उभरे थो ऐं नई जंग मथे अची कड़के थी। हू अञा बि ढिजल रहनि था, पर खेनि या त मुंहुं ॾियणो आहे या वरी हमेशह लाइ हार मञणी आहे। हू पंहिंजे उन्हनि पीड़ाउनि ऐं भोगनाउनि खे जेके हू ॾिसी चुका हुआ, ॿीहर वरजाह खां रोकण लाइ दुश्मननि मां मुहाॾो अटकाईंदा रहनि था। नूर हसन साहब, छा असांजो आवाज़ अव्हां ताईं कीअं अची रहियो आहे? अॼु छा आहे त कुझु कंबर में नेटवर्क जी प्रॉब्लम आहे, पर जेकॾहिं फ़तह हिन भेरे बि संदन क़िस्मत में नाहे त इहा ॿिए भेरे ज़रूरु खेनि नसीब थींदी। ॿिए भेरे न त टे भेरे असुल ॻाल्हि पेरनि ते बीहणु आहे। नूर हसन साहब लिखनि था फ्रॉम सऊदी अरबिया खां त भाउ हिकु इहो प्रोग्राम हलायो त जेके दोस्त दौलत जे करे ऑफिसर थियनि पिया, पंहिंजे भाउ ग़रीबनि जा विसारे वेंदा आहिनि। अच्छा, महिरबानी सर नूर हसन साहब, ज़रूरु इहो प्रोग्राम हलाईंदासीं, इन बाबति बि प्रोग्राम ज़रूरु कंदासीं। वंस अगेन मोस्ट वेलकम वहीद फ्रॉम नवाब शाह खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। अबू तलहा फ्रॉम दुबई अरब इमारात मां। हार त रगो उन्हनि खे पढ़ पए थी जेके आण मञनि था, बाक़ी सभु त सोभारा आहिनि। अच्छा, महिरबानी सर नूर हसन साहब लिखनि था, बिल्कुलु साफ़ आवाज़ अचे पियो भाउ। महिरबानी सर, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। इहो ॾींहुं ज़रूरु ईंदो जॾहिं ॿुधण वारा उन्हनि पीड़ाउनि ऐं भोगनाउनि वारनि घड़ियुनि खे सिर्फ़ु आकाणनि में ध्यान सां ॿुधंदा ऐं उन्हनि मां टे शयूं पिराईंदा। सही वक़्त जो इंतज़ारु, मौक़े खे छुटणु ऐं पंहिंजे फटनि जे सुकल निशाननि ते फ़ख़ुरु करणु। घाउनि जा निशान गोश्त ते उखरियल तमग़ा आहिनि ऐं तव्हांजो दुश्मन उन्हनि खां हमेशह ढिजल रहंदा आहिनि, छाकाणि त उहे तमग़ा तव्हांजे लगातार जंगियुनि विढ़ण जे तजुर्बे जो सबूत आहिनि। दुश्मन उन्हनि घाउनि जा निशान ॾिसी ॻाल्हि ॿोल्हि ज़रिए झेड़ो ख़तमु करण ते मजबूर थी पवंदो आहे। जी दोस्तों, पंहिंजो ख़्यालु रखो। हाणे असांखे ॾियो इजाज़त, ऐं जॾहिं बि तव्हां को रोड रस्तो क्रॉस कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो। छा आहे त अव्हांजी ज़िंदगी सां, अव्हांजी ख़ुशियुनि सां ॿियनि जूं ज़िंदगियूं ऐं ॿियनि जूं ख़ुशियूं बि जुड़ियल आहिनि।
दुश्मन उन्हनि घाउनि जा निशान ॾिसी ॻाल्हि ॿोली ज़रिए अहिड़ो ख़तमु करण ते मजबूर थी पवंदो आहे। उन्हनि घाउनि जो असरु उन तलवार खां वधीक तेज़ आहे जेका उन्हनि जो कारण बणिजे। अहमद नवाज साहब, मोस्ट वेलकम।